सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और रुख सिंधी अवां दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल सिंध जे तारीख़ बाबति मालूमात वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। अॼु पाण सिंध जा अहम किरदारनि जे हवाले सां हिकिड़ो इंतिहाई अहम किरदारु आहे, उन बाबति ॻाल्हाईंदासीं। कलोड़ा दौर जो किरदारु आहे राजू लेखी। हाणे राजू हुनजो नालो हुयो लेखी ज़ात जो राजू। हाणे ही जेको आहे उनजो जेको तारीख़ुनि में किरदारु ज़ाहिर थिए थो, ही किरदारु जेको ज़ाहिर थिए थो इहो मियां यार मोहम्मद कलोड़े सां गॾोगॾु ही किरदारु निर्वार थिए थो तारीख़ जे सुफ़नि ते। हाणे हे मियां यार मोहम्मद कलोड़े जॾहिं 1699 ईस्वीअ में औरंगज़ेब जे पोटे मुइज़ुद्दीन जे मुआरके वक़्तु सिंध छॾे कलात हलियो वियो, तॾहिं अक्सर जेके हुन जा सरदार हुया, कलोड़ा सरदार, सिराई सरदार, उहे ख़ामोश थी विया। 2 सालनि खां पोइ 1701 में राजो लेखी कलात वियो। ही किरदारु जेको तारीख़ में लिखिजे थो ऐं मियां यार मोहम्मद कलोड़ो खे सिंध जे हालतुनि खां वाक़ुफ़ु करे वापसि सिंध वठी आयो। हाणे राजे लेखी हिन ई किरदार जे जाखोड़ सां यार मोहम्मद कलोड़े काछे वारे इलाइक़े खे पंहिंजी हाकमियत हेठां आंदो ऐं अहिड़ी तरीक़े सां हिन कलोड़नि जी हुकूमत क़ाइमु कई। हाणे कलोड़नि जी हुकूमत जे क़याम में कलोड़नि जो पंहिंजो किरदारु आहे ई आहे, पर उन में राजू लेखीअ जो बि इंतिहाई अहम किरदारु आहे। ही कलोड़ा हुकूमत जे दौर जो इंतिहाई अहम किरदारु आहे, जंहिंजो हुकूमती जोड़ जक में इंतिहाई अहम माना हिसो रहे। राजू जे हिन ख़ुलूस सबबि ऐं कलोड़ा हुकूमत में हिन जी क़ुर्बानियुनि सबबि कलोड़नि जी दरबार में संदसि वॾी अहमियत हूंदी। फ़ौजी मशीरनि, वज़ीरनि ऐं सलाहकारनि में संदसि जेको दर्जो हूंदो, मथां हूंदो। मियां नूर मोहम्मद जे ज़माने में बि हिन जी उहा साॻी हैसियत बरक़रार रही। माना इंतिहाई अहम शख़्सियत कलोड़ा हुकूमत जी करार ॾिनी वेंदी, सम्झी वेंदी। हाणे नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में जॾहिं दाऊद पोटनि सां शिकारपुर जे मामले ते इख़्तिलाफ़ थिया, झेड़ो थियो 1723 में ईस्वीअ में, इहो दाऊद पोटनि ऐं कलोड़नि में शिकारपुर ते जेको आहे सो इख़्तिलाफ़ पैदा थिया। उन में राजू लेखी सरगर्म रहियो ऐं हू दाऊद पोटनि सां जंग में कलोड़नि जे पासे रहियो ऐं उन्हनि जी मदद कई। मियां मुरादयाब ख़ान खे सन 1757 में मौजूद कयो वियो। उन बैदि जेको भाउरनि में कलोड़ा भाउरनि में इक़्तिदार तां वेड़ शुरू थी, अक्सर अमीर जेके हुया उहे अतुर ख़ान जी तरफ़ थिया। मियां ग़ुलाम शाह सिंध छॾे जोधपुर हलियो। इन दौर में बि राजू लेखी मियां ग़ुलाम शाह कलोड़े सां गॾु हुयो। सन 1759 ईस्वीअ में मियां ग़ुलाम शाह जॾहिं सॼी सिंध जी हाकमियत हासिलु कई, तॾहिं राजू लेखी उन सां गॾु हुयो ऐं हू हुननि जो अहम माना हुनजे हुकूमत जो अहम थंभो हुयो, अहम अंसर हुयो, अहम किरदारु। ऐं ही कलोड़नि जे दरबार ते हिननि जी तमामु वॾी रसाई हासिलु हुई। हिन खे हावी थी चुको हो कलोड़नि जे दरबार ते राजू लेखी, छाजे करे जो हिन कलोड़नि जी हुकूमत में हिन जो तमामु वॾियूं क़ुर्बानियूं हुयूं उन्हनि जी हुकूमत जे क़याम में। मियां नूर मोहम्मद कलोड़े जे दौर वांगुरु लेखी कबीले नए ज़माने में बि बाद में पंहिंजी इम्तियाज़ी हैसियत बरक़रार रखी। मियां सरफराज़ कलोड़े जे दौर में लेखी ऐं टालपुर जेके कबीला हुआ, जॾहिं उन्हनि में तज़ाद पैदा थियो त बि कलोड़नि लेखी बिरादरी सां निभायो। उनखे पंहिंजो सम्झंदा हुआ, उन्हनि जी लेखी राजू जे करे। इन खां सवाइ टालपुरनि जी पंहिंजे ख़ानदान में बि जेका शिकताण शुरू थी,
उन में बि तारीख़ ॿुधाइनि थियूं त राजू लेखी जो अहम किरदारु आयो। आख़िरकार जॾहिं 1775 ईस्वी में मीर बहराम खान ऐं संदसि पुट सोबदार खान खे कलोड़े हुक्मरान भरी दरबार में क़तलु कराए छॾियो, जंहिंजे नतीजे में मियां सरफराज़ कलोड़े खे माज़ूल करे महमूद खान खे सिंध जो हाकिम बणायो। उन वक़्तु बि राजू लेखी जो किरदारु नज़र अचे थो तारीख़ुनि में त हू उन वक़्तु बि कलोड़ा हुकूमत जो बाअसर अमीर हुयो। मीर बहराम खान जो पुटु मीर बिजार खान इन दौर में हज तां मोटी आयो। तॾहिं सिंध जी हालतुनि में वधीक छिकताण पैदा थी, कलोड़नि ऐं टालपुरनि में छिकताण पैदा थी। इन अरसे दौरान 1776 ईस्वीअ में राजू लेखी लाॾाणो करे वियो। ही कलोड़नि जो जेको ही नामवर सिपह सालार हुयो 1701 खां सरगर्म थियो। 1776 ताईं हुकूमती कॉरिडोर्स में रहियो। हाणे इन हवाले सां जेकॾहिं संदसि उमिरि जी कथ कजे तॾहिं बि संदसि वफ़ात वक़्तु उमिरि 96 साल हूंदी। हाणे संदसि जेको मुक़बरो आहे राजू लेखी जो जॾहिं वफ़ात करे वियो त संदसि तदफ़ीन जेका आहे गंजे टकर ते हैदराबाद में गंजे टकर ते कई वई, उते संदसि मुक़बरो अॾियो वियो। ॿी रवायत आहे त वफ़ात खां पोइ हिन खे मियां नूर मोहम्मद कलोड़े जे क़ब्रिस्तान महमूदाबाद मोरे जे भरिसां आहे उन में मिटी मां हवाले कयो। इन दौर जो तारीख़दान मीर अली शेर काने ठटवी थी गुज़रियो आहे, जंहिं पंहिंजे किताब तोहफ़तुल कराम में लिखियो आहे त जॾहिं जंग थी कलोड़नि ऐं टालपुरनि में उन वक़्तु राजू लेखी हिकु किरदार तौरु मौजूदु हुयो। कलोड़ा हाकिमियत जे ख़ात्मे खां पोइ लेखी ख़ानदान हितां लॾे वियो, मुल्तान तरफ़ लिया जे शहर तरफ़ लॾे वियो। अॼु बि ही ख़ानदान लेखी बिरादरी आहे जेका हिन जो ख़ानदान जाम हिन जो ख़ानदान जेको आहे राजू जो ख़ानदान हिन वक़्तु बि लिया शहर मुल्तान जे भरिसां लिया शहर आहे उते आबाद आहे। जॾहिं त राजू लेखी जी पंहिंजी क़बर बाबति अॼु बि माना का मुस्तनद शाहिदी नथी मिले त हुनजी क़बर किथे आहे। छाजे करे हिकिड़े तरफ़ कुझु तारीख़दान लिखियो आहे त हिन जो मुक़बरो गंजे टकर ते अॾियो वियो हो, जॾहिं त ॿियनि ॿुधायो आहे त मोरे जे भरिसां नूर मोहम्मद कलोड़े जे क़ब्रिस्तान महमूदाबाद में हिन जी तदफ़ीन कई वई हुई। इन ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, बहरहाल ही इंतिहाई अहम किरदारु रहियो आहे कलोड़ा दौर जो, जंहिं ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।